ऐं साईं ये खुंबियूं भी अथव हिते ॾिसी सघो था। हे ॾिसो हे साईं खुंबियूं चइबियूं आहिनि। खुंबियूं कहिड़ियूं आहिनि? कहिड़ी भला आहे? खुंब अच्छा ये खुंब सही अच्छा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुलु ठीक ठाक हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक अली बोज़दार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं जो आवाज़ ऐं तारिक खान बोज़दार ऑफिशियल यूट्यूब चैनल ऐं असांजो पेज भी आहे साॻी नाले सां। सो अॼु जेको आहे न असां मौजूदु आहियूं ॻोठ खान मोहम्मद लिगारी साहब में ऐं इहे सभु बीठा आहिनि। साईं तारीफ़ तव्हां करायूं था। अॼु असां वञी रहिया आहियूं नूर पीर ते। नूर पीर हितां घणो परे आहे इहे अधेरनि खां पुछंदासीं ऐं वरी असांजो जेको सफ़र हूंदो उहो छा ते हूंदो उहो बि तव्हांखे असां पंहिंजो ॾेखारींदा आहियूं त छा ते असां वेंदा आहियूं। इहा हिकिड़ी सरप्राइज़ आहे। सो वञिजो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो त पोइ हाणे तव्हांखे थोरो तारीफ़ करायूं साईंरनि सां, पोइ अॻियां वधूं था वरी। इहे आहिनि साईं सदाम हुसैन शाह बुखारी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह सां ख़ुशि आहियो साईं? साईं हाणे पाण काॾे हलूं था? हाणे असांजी रवानगी आहे सॼी फुकरा बीठी आहे ऐं खान मोहम्मद लिगारी जे ॻोठ आहियूं ऐं ट्रैक्टर ट्राली ते असां रवाना थियूं था। अच्छा दरगाह नूर पीर ते असां खां हितां 35 किलोमीटर नूर पीर परे आहे। उते बि दरगाह आहे लालन सां जी। सही। ऐं अगरि टाइम बचो त उते वेंदासीं, न त सुभाणे उते वेंदासीं। सही। सॼी फुकरा गाॾा ऐं माशाल्लाह इंजॉय कंदासीं, मौसम जो मज़ो वठंदासीं। अलाह साईं जेकी रहमत रहे थी हुनमें वञूं था पिया। ज़बरदस्त खोजना बि कयूं था इंशाल्लाह ताला, जंहिंमें मालिक राज़ी असां राज़ी। बिल्कुलु, वॾी महिरबानी साईं। ए साईं फुकरा सॼी ॾिसो था अल्हम्दुलिल्लाह। हाणे साईं अलीमान शाह सां मिलंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो साईं मां ॿुधाए छॾियो, हाल अहवाल कहिड़ा आहिनि, मौसम कीअं तव्हांखे लॻे? माशाल्लाह तमामु ज़बरदस्त मौसम आहे तारिक भाई। अॼु पाण हलंदासीं नूर पीर ते, ॾिसो था केॾी मज़ेदार मौसम लॻी पई आहे। सही। ऐं मज़ेदार माण्हू बि गॾु आहिनि। मज़ेदार माण्हू ही फुकरा आहिनि, तमामु बहितरीन माना नेचर जा मालिक आहिनि, सो मोहबती माण्हू आहिनि। सो अॼु हुननि सां गॾु असां वेंदासीं नूर पीर ते। इंशाल्लाह तव्हांखे मज़ो ईंदो। इन व्लॉग ॾिसिजो, फुल व्लॉग ॾिसिजो। बिल्कुलु। ऐं तारिक जे चैनल खे बि सब्सक्राइब कजो, पेज खे बि फॉलो कजो। तव्हां दोस्त जी महिरबानी। हे साईं गुलाब बोज़दार बि असां सां गॾु आहिनि। हे सॼी फुकरा सभिनीनि जी महिरबानी। सो हाणे तव्हांखे सवारी ॾेखारियूं। सवारी बि ॾेखारियूं न साईं? जी बिल्कुलु, पहिरियां सवारी। असां जेको सवारी आहे उहो त ट्रैक्टर ट्राली। हे गप में इन में छा आहे त मोटरसाइकिल जो थोरो मसइलो हुयो। डेज़र्ट जो इलाइक़ो आहे ऐं डेज़र्ट जो इलाइक़ो तक़रीबन हितां खां 35 किलोमीटर परे ईंदो। असां उते वेंदासीं ऐं हे जेको ॾिसो था तव्हां ट्रैक्टर ट्राली, हिन ट्रैक्टर ट्राली ते वेंदासीं। ऐं हे जेको गप तव्हांखे नज़र अचे थो हिन व्लॉग जे ज़रिए मां इहा छा हिकिड़ी चवंदुमि, हिन जहिड़े इलाइक़े मां बीठो आहे न, हिते तक़रीबन न आहिनि बि गैस तेल जा तक़रीबन 10 खां 15 खूह आहिनि। हिकिड़ो साम्हूं तव्हांखे हो खूह नज़र अचे थो, पर हे रोडनि जा 3 खूह आहिनि साईं। 125 खां 3 खूह न? 125 खूह आहिनि माड़ी गैस जा। अच्छा। गैस जे बिजली जेका उहे बि आहिनि, 3-4 पावर प्लांट बिजली वारा बि आहिनि। सही। ऐं कैंप लॻी पई आहे साम्हूं जेकी गैस जी कादिरपुर वारी सही। पंजाब वञे थी हितां गैस वञे थो। वेल 6 नंबर खूह आहे, हितां नज़दीक आहे, तक़रीबन 1 किलोमीटर ते आहे। तव्हांखे साईं सहूलियतूं आहिनि? गैस आहे? सहूलियतूं असां इहे गप में जागूं था साईं। हे साईं ॾिसो हालत बीठो आहे सफ़ा हिते गप चेला। असांखे का सहूलियत कोन्हे, न गैस जी सहूलियत आहे न का सहूलियत आहे। अच्छा। ग़रीब माण्हू परेशान आहियूं। अगरि डिलीवरी थींदी आहे त उहा बि असांजी धक में झाकनि में थी वेंदी आहे। अफ़सोस अफ़सोस सद अफ़सोस। सो अफ़सोस ई चई सघूं था। हाणे अगरि को अहिड़ो मसइलो बि थी वञे, ट्रैक्टर या ट्राली ते वेंदा आहिनि। ॾिसो डॉक्टरनि वटि हाणे ॾिसो हाणे हितां मोटरसाइकिल निकिरी सघंदी आहे। असां मस हिते पहुताऊं, उहो साम्हूं हिकिड़ो प्लांट लॻियल आहे साम्हूं गैस जो, तव्हां ॾिसी सघो था। बसि अफ़सोस ई करे सघूं था। सो हाणे असांजो सफ़र आहे थर तरफ़। थर तव्हां घुमाईंदासीं नूर पीर, त पोइ हलूं था। ॾिसो था सभु दोस्त बीठा आहिनि अल्हम्दुलिल्लाह, हिननि जी महिरबानी सां, साईं जी ख़ासि महिरबानी। साईं सदाम सां असां हिते आया आहियूं, इलाइक़े में रहंदा आहियूं असां दुआगाऊं। जी साईं। सैयद आहे मुंहिंजी फुकरा आहे। जी साईं। 6 नंबर ऐं 14 नंबर जो जेको विच वारो ॻोठ आहे खानपुर आहे, असां सभई हुते बीठा आहियूं। जी साईं। हिननि ग़रीबनि सां वॾियूं नाजाइज़ियूं सही ऐं नाइंसाफ़ियूं हिन ग़रीबनि खे, न रस्तो आहे न रोड आहे। सही। का ॾुखी सुखी थिए थी, का न्याणी सियाणी बीमार थिए थी पई आहे, वॾा मर्द को बीमार थिए थो पियो, उन्हनि खे एतिरी एमरजेंसी आहे जो उहे कंहिं डॉक्टर ॾे सही तरीक़े सां वञी बि नथा सघनि। छो करे हिन खे कंपनी जा खूह आहिनि, कंहिं का हिननि खे सहूलियत न आहे। पाणी बि सही न आहे ऐं उनखां पोइ चवणो त रस्तो बि सही न आहे, का सहूलियत बि न आहे। इन सहूलियत जे मुताबिक़ असां इहो चवंदासीं त हिननि ग़रीबनि खे का सहूलियत ॾिनी वञे, पाणी जी सहूलियत ॾिनी वञे, उनखां पोइ रस्तो ॾिनो वञे, जंहिंजे करे उहे पंहिंजो घर जो
दुख सुख में जो भी कमकार आहे उनके सर अंजाम ॾेई सघे। वॾी महिरबानी साईं। बस मां साईं इहो ई जेको चवंदुमि ख़ासि अपील कंदुमि सरदार मोहम्मद बख्श खान मार साहब के तो बस इहो रोड जो हिकिड़ो बिलो थी वञे, हिननि खे गैस मिली वञे। साम्हूं हो प्लांट लॻल आहे, हे ॻोठ आहे, गैस न आहे ऐं इहा गैस पंजाब वञे थी। बस इहा अफ़सोस ई करे सघूं था, ॿियो कुझु न आहे। ऐं हितां ॾिसो था रोड जा हालत, हे ॾिसो बाइक भी ना हली सघे, मोटरसाइकिल भी बिल्कुल सही ना हली सकती। तो पोइ हाणे हलूं था थर तरफ़, पंहिंजो इहो जेको व्लॉग आहे उनखे शुरू कयूं था साईं। हलो ठीक है, वेलकम। सो हाणे जेको आहे असां वेंदासीं हिन ट्रैक्टर ट्राली ते। इहा हिकिड़ी बहितरीन सफ़र आहे, छो जो गप जे करे न त माना मसइलो असांखे थिए पियो पेश अचे पियो, गप ॾिसी सघो था। बस अफ़सोस ई करे सघूं था, साम्हूं पावर प्लांट आहे पर हिते गैस वग़ैरह न आहे, हिते रोड रस्ता न आहिनि। सो हिन हाणे ट्रैक्टर ते अॻियां वेंदासीं ऐं उहो जेको आहे न साम्हूं बीठा आहिनि इहे बि फुकरा सां सभु गॾु हलंदा। उहो हिकिड़ो छटी खयूं अचे थो, उहो इहो अचे थो साम्हूं, इहो छटी बि तव्हांखे ॾेखारियूं था। अॻियां हलूं था, सफ़र पूरो ई ॾिसिजो ऐं वञिजो केॾां बि न असां सां गॾु रहिजो। ऐं हे साईं जे लाइ छटी ख़ासि फुकरा तयारु कयो आहे, इहा उनजी महिरबानी ॾिसी सघो था। जुगाड़ साईं है ना, माशाल्लाह जुगाड़ जो आहिनि सादा माण्हू ॿाराड़ी जा, उन्हनि जे दिमाग़ खे सलाम आहे, कीअं उन्हनि असांखे मोहबत ॾिनी आहे, छटी ठाहिया, ॾिसो कीअं ठाही अथसि। बिल्कुलु सही आहे, मोहबत आहे उन्हनि जी। सो हाणे असां सफ़र जारी आहे, वञिजो केॾां बि न। तारिक खान बोज़ार ऑफिशियल पेज खे लाइक ऐं फॉलो कयो, सलाम सिंध खे वधि खां वधि असांखे स्टार ॾियो, फॉलो कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल तारिक खान बोज़ार ऑफिशियल खे। सो हीअ सफ़र हे ॾिसो पहुची विया आहिनि, हलूं था अॻियां। बरसाति बि हले थी कण कण, सो सफ़र हाणे जारी कंदासीं पंहिंजो, हलूं था साईं अॻियां। हीअ जेकी बि फुकरा आहे सूफ़ी फ़कीर सैयद अनवर हुज़ूर साईं जानपुर वारे जी फुकरा आहे। ऐं मां पाण जानपुर जो सैयद आहियां ऐं हीअ तारिक बोज़ार जेको फुकरा सां गॾु ताउन करे थो, उन्हनि सां प्यारु करे थो ऐं उहे फ़कीर सां प्यारु कनि था। उन फ़कीरी रंग में असीं वञूं था पिया टूर इंशाल्लाह साईं, वॾी महिरबानी। सो हलूं था हाणे अॻियां ट्रैक्टर ते वेंदा ट्राली ते, सो वेहूं था हाणे दोस्तो ट्राली ते चढ़ंदासीं, इंजॉय कंदे कंदे नूरपुर पहुचंदासीं साईं। तारीख़ बरसाति बि हले थी, तमामु मज़ो आहे, ज़बरदस्त मौसम लॻी पई आहे। अञा त डेज़र्ट हलंदासीं न, ओॾे त वरी डेज़र्ट वारो एरिया बि आहे। ट्राली ऐं ट्रैक्टर जो सफ़र कीअं हूंदो आहे उनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो अथव दोस्तो। वञिजो केॾां बि न, असां सां गॾु गॾु रहिजो ऐं हलूं था हाणे मथे चढ़ूं। सो दोस्तो हाणे जेको असां ट्रैक्टर ट्राली ते पहुची विया आहियूं। हे ॾिसो था सभु बीठा आहिनि असांजा दोस्त, साईं जा फुकरा, साईं जा मुरीद आहिनि अल्हम्दुलिल्लाह। सो इन्हनि जी इहा महिरबानी आहे, मोहबतूं जेके असांखे माना घुमाइनि था, फिराइनि था, विज़िट कराइनि था। सो हाणे नूर पीर तरफ़ हलंदासीं, दरगाह हितां 35 किलोमीटर जो आहे न परे आहे ऐं विच में जेको वरी खट रखण जो प्रोग्राम रखियो आहे क़िबला जे लाइ। सो हे ॾिसी सघो था, सो हे खट विच में रखियो, जिंदाबाद साईं, तमामु। सो अॻियां हलूं था, अञा तव्हांखे इंजॉयमेंट कराईंदासीं, अॻियां विज़िट करायूं था। कैप्टन जेको आहे न हाणे ट्रैक्टर खे स्टार्ट कंदा। हिन वक़्तु कैप्टन पंहिंजी तयारी में आहिनि, ट्रैक्टर जेके आहे न बॉनर चेक करनि था। साईं कैप्टन वेही चुका आहिनि, बिल्कुल। कैप्टन जो नालो कैप्टन असांजो अली अनवर, कैप्टन अली अनवर असांजो जेको आहे हिन वक़्तु उड़ान कंदा, आई मीन ट्रैक्टर खे हलाईंदा। अली हैदर अली नारो हैदरी, यानी अली शहनशाह नारे जो साजो नारा हैदरी, जिंदाबाद जिंदाबाद दोस्तों। यानी तो हलूं था अॻियां, सफ़र जारी है सारी आहे ऐं साईं जो महिरबानियूं। वो साईं जेको बीठो आहे पोयों, उनजो बि महिरबानी। मसू फ़कीर जो साईं तावन करण वारो मसू फ़कीर आहे, असां गॾिजी वञूं था। माशाल्लाह इन फ़कीर जो प्यार आहे, बिल्कुलु मोहबत आहे, उन मोहबतुनि में सभई फ़कीर गॾु ऐं साईं अली मोहन जा बादशाह ऐं तारिक बोज़ार ऐं गुलाब फ़कीर, महिरबानी। असांजो प्यार आहे उन्हनि सां ऐं उन प्यार में इंजॉय कंदा वठूं, मज़ो। बिल्कुलु साईं बिल्कुलु, सर साईं ते वञूं था पिया। नारा हैदरी, तव्हांखे साईं सां अची करे कीअं लॻो? जिंदाबाद। सो हलूं था अॻियां दोस्तो, कैप्टन हो जेको वेठा आहिनि
सो असां सफ़र जारी आहे सारी अॻियां हली करे तव्हांखे दीदार करेंदा हलंदासीं। हाजी साईं बिस्मिल्लाह हाजी बिस्मिल्लाह साईं। गप तमाम हेठि तमामु घणी आहे, मोटरसाइकिल ते असां न निकिरी सघूं पिया, सो इन जे करे असां ट्रैक्टर इस्तेमालु कयो आहे। ट्रैक्टर ट्राली साईं तव्हां ट्रैक्टर ट्राली वेही करे पहिरियों सफ़र कयो आहे? न यानी ईअं कंहिं फुकरा या मोहबती माण्हुनि सां गॾिजी करे ईअं सफ़र न कयो आहे। अच्छा। ऐं हाणे अॼु कयूं था, तमामु मज़ो अचे थो, वेदर बरसाति जी मौसम बि आहे। हिननि फुकरानि जी मसू फ़क़ीर जी वॾी मोहबत आहे, जी मोहबत जे करे अॼु माशाल्लाह नूर पीर ते चकर थिए थो। हिन फ़क़ीर जो तावन आहे सॼो, अलाह साईं खे गंज ॾींदो, ख़ुशि हुजे, आबाद हुजे। बिल्कुलु साईं। फुकरा गाॾा असांजा, तव्हांखे बि तारीख़ मज़ो अची रहियो आहे, उमेद आहे तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु साईं तव्हांजो महिरबानियूं साईं मसू फ़क़ीर जी महिरबानी, सभिनीनि जी महिरबानियूं। सो अॻियां हली करे तव्हांखे दीदार करायूं था। जेकी प्लांट आहे गैस जो, हिननि खे वॾो माना गैस जी ज़रूरत आहे, उहो प्लांट तव्हांखे मां दीदार करायां थो अॻियां हली करे। हाणे उन्हनि जो घर बि तव्हांखे ॾेखारियो आहे। प्लांट ईअं किलोमीटर 8 किलोमीटर जो ई फ़र्क़ु न आहे, पर अफ़सोस हिननि वटि गैस न आहे, हिननि वटि रस्ता न आहिनि। अॻियां तव्हांखे रस्ता बि दीदार मां करायां। ऐं जॾहिं असां सफ़र में निकिरी पियासीं, वेंदे वेंदे तमामु बहितरीनु असांखे ख़ूबसूरती नज़र आई। रोड रस्ता ख़ूबसूरत हुया ऐं वधि खां वधि जेकी असांखे ख़ूबसूरती दोस्तो नज़र आई उहा वाराइसो इलाइक़ो, रेगिस्तानी इलाइक़ो जंहिंखे असां चई सघूं था, जेकी पासनि सां जेकी तव्हां ॾिसी सघो था। ऐं साम्हूं असांजो सफ़रु एतिरो त हसीन ख़ूबसूरती नज़र आयो जो बसि दिलि खे राहत मिलंदो रहियो। ऐं असांजो सफ़रु ईअं गुज़री वियो ॼण ख़बर ई न पई असां वेंदे वेंदे नूर पीर ते पहुची वियासीं। दोस्तों अगर मूंखों तव्हां पुछंदव त मूंखे जेको मज़ो आयो उहो ट्रैक्टर ट्राली ते ख़ासि करे सफ़र करे मज़ो आयो। ऐं हिन खां अलावा जेकी ख़ूबसूरती ऐं हवाऊं, बहितरीनु ख़ूबसूरत हवाऊं, जेको दिलि खे छुहंदड़ हवायूं हुयूं। ऐं असां सां गॾु ई सभु जेकी संगत तव्हांखे नज़र अचे पई, ही सभु संगत असां गॾु हुई। ऐं जेके साईंरनि जा ही सभु मुरीद हुया ऐं सभु असां सां गॾु हुया। असांजो सफ़रु जारी ऐं सारी आहे, जेको असां हिन वक़्तु नूर पीर तरफ़ वञूं पिया। खेंजूअ खां तक़रीबन ईअं सम्झो त 7 खां 8 किलोमीटर ई परे आहे, जेको असांजो सफ़रु तमामु बहितरीनु तरीक़े सां गुज़रियो। हीअ वारीअ जा इलाइक़ा, हीअ वारीअ दड़ा, इहे जेके न हिकिड़ी कशिश ॾियनि पिया त जेके सियाह आहिनि उहे अचनि हिते मज़ो वठनि। तव्हां बि अची सघो था। हीअ घोटकीअ जे इलाइक़े में ही इलाइक़ो आहे, ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, जेको ही थर जो इलाइक़ो सॾिजे थो। तव्हां बि अचो, इंजॉय कयो, मज़ो वठो। ऐं ही सभु दोस्त असां सां गॾु हुया अल्हम्दुलिल्लाह, जिन्हनि मज़ो वरितो। असां हिननि सां गॾु हुयासीं, हीअ असां सां गॾु हुया। वेंदे वेंदे असां बि व्लॉग पंहिंजो रिकॉर्ड कयोसीं। अगरि तव्हां बि नवां आहियो त तारिक ख़ान बोज़दार ऑफिशियल यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। ऐं हिन खां अलावा सलाम सिंध पेज खे फॉलो कयो, स्टार जो बटन ॾियण लाइ स्टार्स विडियो असांखे। ऐं हिन खां अलावा वधि खां वधि पेज खे लाइक फॉलो ज़रूरु करे छॾियो। ही लायूं, ही चाढ़ियूं, ही ख़ूबसूरती, ऐं वरी अगरि मींहं जी फुड़फुड़ो त छा ई ॻाल्हि कजे। बसि असांजो सफ़रु जारी ऐं सारी रहियो। असां पहिरीं सोचे आयासीं त असां मोटरसाइकिल जो सफ़रु कंदासीं, पर मोटरसाइकिल जो सफ़रु जेके साईंरनि जा मुरीद हुया उन्हनि असांखे रोकियो त मोटरसाइकिल जो भई सफ़रु न कयो। ऐं असां पंहिंजो हितां खां ट्रैक्टर ऐं ट्राली कढींदासीं, जेको असां अॻियां सफ़रु कंदासीं। छो जो अॻियां हली करे गप आहे ऐं गप में इहे मोटरसाइकिल में तव्हांखे दुश्वारी थींदी। हिन जे वजह सां असां ट्रैक्टर ट्राली जो सहारो वरितो। ऐं ट्रैक्टर ट्राली जे विच में वरी असां चारपाई रखियो, जंहिंखे असां सिंधीअ में खट बि चई सघूं था। उन खां पोइ वरी जेको मज़ो आयो, बसि छा ई ॻाल्हि कजे दोस्तो। ख़ूबसूरत हवायूं, ही ख़ूबसूरत रंगत, कंडियूं, उन्हनि मां थींदे थींदे अल्हम्दुलिल्लाह असां बि नूर पीर तरफ़ वञी पहुतासीं। ऐं उन खां पोइ वरी छा थियो, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। ऐं जॾहिं असां सफ़रु कंदे कंदे बहितरीनु ही ख़ूबसूरत नहर, जंहिंखे सिंधीअ में असां वाह बि चई सघूं था, रैणी केनाल जेको सॾिजे थो, हिकिड़ी तारीख़ी वाह आहे। असां जॾहिं हिन ते पहुतासीं त हीअ जेकी रैणी केनाल ते पहुचण खां पोइ ईअं लॻे पियो त हाणे असां नूर पीर जे बिल्कुलु वेझे आहियूं। ऐं जॾहिं रैणी केनाल जा ख़ूबसूरती मंज़र तव्हां ॾिसंदव त तव्हांजी दिलि बि बाग बार थी वेंदी आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं चैनल तारिक ख़ान बोज़दार ऑफिशियल खे, यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, पेज खे वधि खां वधि लाइक कयो। हीअ ख़ूबसूरत मंज़र रैणीअ केनाल जा जेकी तव्हां ॾिसी सघो था। असां हिते 10 मिंट बीठासीं।
जब हम रैनी कैनाल पे पहुंचे तो हमारा जो हाल था वो ऐसे कुछ हो गया। ये देखो गाड़ी चलने का हाल देखें साईं, और हमारा हाल देखो, ये देखें, और ये पीछे बैठे लोगों का हाल देखो। मजा आया? नीचे उतरेंगे, ये रैनी कैनाल है, ये देख सकते हैं आप। जॾहिं असां रैनी कैनाल ते पहुतासीं तो मसू फ़कीर अलाह के याद करे रैनी कैनाल में लही वियो ऐं तड़ करण लाइ रैनी कैनाल अंदर पहुची वियो। अॻिना छा थियो ऐं वीडियो के पूरे तरीक़े सां ॾिसिजो। ही सॼी जेकी तव्हांखे नज़र अचे पियो सॼी वाह जेको आहे उहा रैनी कैनाल आहे, रैनी कैनाल नाला। जॾहिं त मसू फ़कीर रैनी कैनाल खे स्विमिंग पूल सम्झी तड़ कयो ऐं ख़ूब इंजॉय कयो ऐं असां जेकी माहौल हुयो उहो ॾिसण वटां हुयो ऐं असां इंजॉय कंदा रहियासीं, ॾिसंदा रहियासीं। नंढनि ॿारनि सां गॾु साईं यारा बि असां सां गॾु हुया हिन बहितरीनु मौसम में ऐं उन्हनि जा मुरीद। मसू फ़कीर हिकु उहो शख़्स आहे जेको साईं यारनि जो मुरीद आहे। मसू फ़कीर ऐं उन्हनि जो साथी रैनी कैनाल में ख़ूब उन्हनि इंजॉय कयो ऐं दोस्तनि असां इन तफ़रीह खे ॾिसंदा रहियासीं। सो जॾहिं तड़ करण खां पोइ असांजो मंज़िल नूरपीर तरफ़ हुयो। रैनी कैनाल खां नूरपीर तक़रीबन 16 ई आहे। जॾहिं तव्हां रैनी कैनाल ते पहुचंदव त ईअं सम्झो नूरपीर ते पहुची वियो। उनखां पोइ असांजो सफ़र जेको हुयो नूरपीर तरफ़ हुयो। हिन रैनी कैनाल जा ई ख़ूबसूरत मंज़र ॾिसण वटां असांखे मिलिया। उनखां पोइ असांजो जेको सफ़र असां पंहिंजे सफ़र तरफ़ निकिरी वियासीं ऐं जॾहिं वरी नूरपीर ते दोस्तों ही मंज़र भी आहिनि जेके असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं घोटकी खां तक़रीबन ईअं सम्झो 150 किलोमीटर परे। ही गाॾियूं जेके आहिनि विज़िटर आहिनि जेके हिते पहुतल आहिनि, हो साम्हूं हुतां डेज़र्ट शुरू थिए थो, हो दरगाह जे साम्हूं ये सॼो इलाइक़ो पाणी पाणी लॻो पियो आहे, डेज़र्ट आहे। ये असीं सियाह ईंदा आहिनि असांजे पाकिस्तान, असांजे सोणी सिंध जा घुमण जे लाइ, असां बि हिते आहियूं, मौजूदु आहियूं। साईं छा महसूस कयो था हिते पहुची करे? मज़ो वठूं था, मालिक जो निज़ाम अहिड़ो आहे, साईं दरगाह आलिया शरीफ हितां सही एॾो अॻियों बॉर्डर आहे इंडिया जो। अच्छा साईं, हिते मेलो लॻंदो आहे साईं। अच्छा हा, हे जेके लॻंदो न, हा हा, मेलो लॻंदो आहे, हे सॼो लॻंदो आहे मेले ते जो। अच्छा हिते वॾी रश हूंदी आहे, वॾी फुकरा ईंदी आहे जवाना साईं जी। सही, तमामु बहितरीनु साईं, वॾी महिरबानी। असां बि इंजॉय कंदासीं तव्हां सां गॾु। हिते रेगिस्तानी इलाइक़ो आहे, वॾी मज़ो वठनि था तफ़रीह लाइ शहर जा माण्हू ऐं ॿिया काफ़ी माण्हू अचनि था। पर साईं बारिशनि में रोड रस्ता सही न आहिनि, गाॾी या त कार हुजे, कार भी न निकरी सके तो। कार जो रस्तो ना है, इते विगो डालो हुजे या ट्रैक्टर ट्राली हुजे या कोई एड़ी का सिस्टम हुजे, डार भी ना वनी सके थी। ॾिसो था पाण इते कलर जो निज़ाम आहे, बिल्कुल दरगाह ते न पहुची सके तो। हाणे हेॾो नॉर्मल सही ॻाल्हि आहे, बिल्कुल सॼो मुल्क पाणी पाणी दोस्तो लॻो पिया। ॾिसो था असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं, हिते कंहिंजा टायर निकिरी विया गाॾियुनि जा, हिते कंहिंजा टायर पंचर थी विया। सो असां आयासीं, ॻाल्हि आहे सिधी ट्रैक्टर ट्राली ते। ट्रैक्टर ट्राली जो जेको अॼु जो सफ़र रहियो न असांजो तमामु बहितरीनु रहियो। असां इंजॉय कंदा कंदा आयासीं। बाक़ी हाणे सफ़र आहे 2-3 किलोमीटर टोटल हो साम्हूं 2 किलोमीटर आहे, इहो बि ख़ैर सां जेको आहे असां निभाए वेंदासीं। पोइ उनखां पोइ पहुचण खां पोइ उते छा सीन आहे उहो वरी पहुची करे तव्हांखे दीदार कराईंदासीं। वञिजो केॾा बि न, चैनल खे सब्सक्राइब करे पेज खे लाइक बटन ज़रूरु दॿाए छॾियो, फॉलो करे छॾियो, तव्हांजी महिरबानी थींदियूं, वॾी महिरबानी। अॻियां हलूं था, हे रस्तो सिधो वेंदो हाणे दरगाह तरफ़। ख़ैर सां जॾहिं असां फुकरा सुमायत नूरपीर ते पहुची वियासीं ऐं हाणे लहण जो वक़्तु हुयो। हीअ ख़ूबसूरत मनाज़िर जेके आहिनि नूरपीर दरगाह जे चौगान जा आहिनि। असां सां गॾु रहिजो, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। सो दोस्तों ख़ैर सां असां जेको आहे न नूरपीर ते पहुची विया आहियूं। साईं अचो, साईं सफ़र तव्हांजो कीअं गुज़रियो? माशाल्लाह तमामु बहितरीनु। कॾहिं असां ईअं सम्झो त ईअं ट्रैक्टर ट्राली ते सफ़र न कयो आहे। अच्छा, पहिरियां दफ़ा ट्रैक्टर ट्राली ते सफ़र कयो आहे। माशाल्लाह तमामु बहितरीनु मज़ो आयो। अच्छा, ऐं फुकरा सां गॾु माशाल्लाह नूरपीर ते हींअर पहुची विया आहियूं। सफ़र असांजो कंप्लीट थी वियो आहे, तमामु दरगाह ते पहुची वियो, तमामु बहितरीनु थियो आहे सफ़र। माशाल्लाह तारिक
बोरदार गुलाब बोरदार से गॾु सभु गॾु सॼी फुकरा गॾा हिते असां पहुचिया उनजी ख़ुशी में असां हींअर नारो हणंदा नारा हैदरी। सो दोस्तो ही ॾिसो था तव्हां असां जेको अॼु सफ़र कयो आहे न सभिनीनि खां अलॻि करे न वीगो न पिराडो न कार न टुडी ट्रैक्टर जिंदाबाद गुड लक। सो हे ॾिसो था डेज़र्ट जो इलाइक़ो हाणे साम्हूं दरगाह हेॾां हलंदासीं कंदासीं अॻियां बि तव्हांखे दीदार करायूं था। सो हिन वक़्तु टाइम जेको आहे तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां 6 थियनि पिया। सो अॻियां हली करे तव्हांखे अॻियां दीदार बि करायूं था। सो हलूं था अॻियां। जॾहिं असां ट्रैक्टर ट्राली खां हेठि लथासीं त पहिरीं साईं जे दरगाह तरफ़ रवाना थियासीं ऐं असां सां गॾु सैयद अली मोहम्मद शाह बुखारी साहिबु ऐं सैयद सदाम हुसैन शाह बुखारी। बिल्कुलु हे जेकी फुकरा आहे साईं सदाम साईं बुखारी साहब फुकरा अनवर फ़कीर दरगाह अनवर अली शाह बुखारी ऐं सूफी फ़कीर हज़ूर साईं मलंग साईं जेके उनजा फर्ज़ंद आहिनि उनजी दरगाह खां आया आहियूं हिते नूर पीर ते हाज़िरी भरण आया आहियूं माशाअल्लाह पंहिंजी फुकरा सां गॾु ऐं मूंसां गॾु मुंहिंजो भाणेजो आहे साईं अली मोहन शाह। हा साईं पोइ बाक़ी आल वाल फुकरा गॾु आहे ऐं बहितरीन उन्हनि जी मोहबत में आया आहियूं ऐं असां फ़कीरनि जो पैगाम प्यार मोहबत अमुन अमान आहे जेको असां फ़कीरनि सां गॾु उहो पकड़ण आया आहियूं ऐं नूरपुर जी दरगाह ते दुआ जे लाइ आया आहियूं दुआगाह थी आया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला जेके बि पांधीअड़ा दरगाह ते साईं नूर साईं जी दरगाह ते आया आहिनि जेकियूं आसूं उमेदा खणी आया आहिनि इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं जी प्यारे नूर साईं जे सदके सभिनी जूं आसूं उमेदूं अता साईं हे मेन गेट दरवाज़ो जेको सिधो नूर पीर दरगाह। सो दोस्तों तव्हां ॾिसो था सभु असां गॾु आहियूं साम्हूं ई दरगाह आहे ऐं चो तरफ़ डेज़र्ट तव्हांखे नज़र ईंदी ऐं साईं वारा बि अचनि था। साईं अचो वेलकम। बिल्कुलु साईं वेलकम। गाज़ी जी पहिरियां असां हाज़िरी भरींदासीं सभी फुकरा सां गॾु। हा साईं बिल्कुलु हाज़िरी भरे पोइ अॻिते वधंदासीं। बिल्कुलु साईं नूर साईं ते वेंदा सैयद बादशाह आहे साईं गाज़ीआबाद उनजो ॾाढो आहे पहिरियां असां पंहिंजे गाज़ीआबाद जी ड्यूटी पोइ वरी साईं नूर साईं जी बिल्कुलु उनजी छांव में आहे आराम गाए सघजनि। बिल्कुलु साईं नाराए हैदरी योली नाराए अनवर हुज़ूर जी अनवर। ऐं जॾहिं असां हज़रत गाज़ी अब्बास अलैहिस्सलाम जे पिड़ में पहुतासीं पहिरीं दुआ गाज़ी अब्बास अलैहिस्सलाम जे पिड़ में घुरीसीं साईं जन साईं सदाम हुसैन शाह बुखारी सैयद अली मोहम्मद शाह बुखारी ऐं सॼी फुकरा दुआ घुरी उन खां पोइ असांजो जेको सफ़रु हुयो उहो दरगाह तरफ़ हुयो। सैयद दरगाह जो नालो आहे साईं नूर पीर शाह बुखारी जेको वारियुनि जे दड़े ते वाक़ई आहे। उन खां पोइ असां दरगाह तरफ़ वियासीं। अॻियां छा थियो वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। दोस्तो ही दरगाह है नूर पीर सैयद नूर पीर जेको ही वाक़ई आहे डेज़र्ट जे इलाइक़े में थर जे इलाइक़े में। हिन जे चो तरफ़ डेज़र्ट ई डेज़र्ट आहे। दरगाह जे जॾहिं ज़ियारत खां पोइ असां डेज़र्ट जो विज़िट कयो उहे बि ज़रूरु मंज़र तव्हां ॾिसण वटा हूंदा। सो दोस्तों ये डेज़र्ट में दरगाह है नूर पीर जे नाले सां। वधीक हिस्ट्री जो मूंखे ख़बर न आहे छा आहे छा न आहे बाक़ी आहे दरगाह डेज़र्ट जो इलाइक़ो आहे खेंजू खां तक़रीबन ईअं सम्झो त 7 खां 8 किलोमीटर परे या 10 किलोमीटर खां ऐं घोटकी खां अगरि ॾिसूं शहर खां त 150 खां 200 किलोमीटर थींदो मां सम्झां थो। सो हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं डेज़र्ट जो सॼो इलाइक़ो आहे हेॾां ॾिसी सघो था तव्हां सॼो डेज़र्ट ई डेज़र्ट। ऐं साईं अली मोहम्मद शाह बि असां सां गॾु आहिनि। साईं कहिड़ा हाल आहिनि साईं छा महसूसु कयो था हेॾां थी वियो छा महसूसु कयो था अची करे? तमामु माशाल्लाह तमामु मज़ो अची रहियो आहे ऐं सुकून बि लॻो पियो आहे। साईं जी दरगाह माशाल्लाह तमामु प्यारी आहे अहिड़ी लोकेशन ते आहे जो हर माण्हू चाहींदो इहो आहे त असां उन ते वञूं अहिड़े एरिया में वञूं जिथे बि सुकून महसूसु थिए असांखे। ऐं माशाल्लाह हर दरगाह सुकून आहे सही सरकार जी दरगाह ते बि ईअं सुकून आहे। ऐं ॿियो बरसाति थियल आहे वारियस एरिया हुनखे ख़बर आहे बरसाति खां पोइ हिकिड़ो तमामु मज़ेदार लोकेशन हूंदी आहे
व्यू हूंदो आहे तमामु ॾिसण वटा हूंदो आहे सही तमामु मज़ो हूंदो आहे तमामु बहितरु इंजॉय कयूं था मज़ो माना एंजॉय कयो था न ज़बरदस्त माशाल्लाह सो ॾिसो था अगरि हिते नारायण ऐं कंगन जी ॻाल्हि कयूं त उहे बि पंहिंजे हथ में बहितरु आहिनि पर असांजी सोणी सिंध आहे सॼी इहा बि मां सम्झां थो ख़ूबसूरती सिंध जी बि का घटि न आहे सो सिंध असांजी ख़ूबसूरत आहे अगरि जे वरी घोटकी जे हिकिड़े इलाइक़े खैंजू खां तक़रीबन 10 किलोमीटर परे नूरपीर वारो इलाइक़ो वारिया सो डेज़र्ट जो इलाइक़ो अगरि हुनजी ॻाल्हि कयूं त अञा उहो बहितरी ऐं ख़ूबसूरती तव्हांखे नज़र ईंदी हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां बि ईअं आयासीं सो असां वटि न वीको हुयो न का टुडी हुई न का पिराडो असां हुयासीं ट्रैक्टर ट्रालीअ ते ट्रैक्टर ट्राली जो जेको सफ़रु असांजो थियो उहो वरी मज़ो ई पंहिंजो हुनजो ऐं ट्रैक्टर ट्राली ते वरी जेके असां गॾु हुया तमामु साथी असां दोस्त ऐं सैयद बादशाह बि असां गॾु हुया ऐं उन्हनि सां गॾु वरी अचण जो वरी मज़ो ई पंहिंजो हुयो सो अॻियां व्लॉग खे ॾिसिजो ऐं वञिजो केॾांहुं बि न सो अॻियां वरी तव्हांखे मिलूं था बसि अॻियां छा थिए थो उहो वरी तव्हांखे ॾेखारींदासीं अॻियां वञिजो केॾांहुं बि न तारिक खान पोज़दार ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो सलाम सिंध पेज खे फॉलो कयो ऐं इन खां अलावा सलाम सिंध पेज ते वधि खां वधि असांखे स्टार बि ॾियो ऐं ॿी ॻाल्हि त तारिक खान पोज़दार ऑफिशियल पेज खे लाइक बि कयो त पोइ हलूं था अॻियां स्टेप असांजो अॻियो स्टेप कहिड़ो आहे उहो तव्हांखे ॾेखारींदासीं सो दोस्तो असां हिते राहे जो प्रोग्राम कयो आहे साईं अली मोहन शाह थकी पिया आहिनि वेठा आहिनि हेठि ऐं इहे सॼी असांजी फैमिली ऐं हिन खां अलावा साईं सदाम हुसैन शाह बुखारी साहिबु ऐं उहो ट्रैक्टर हुते बीहारियो आहे पासे ते उहो ई नंढड़ा वञनि था हाणे एंजॉय करणु हलो बाबा ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त हे जेको साम्हूं तव्हांखे नज़र अचे थो हे दरगाह नूरपीर पहिरें बि ॾेखारे चुको आहियां हाणे तव्हांखे मां ॾेखारींदुमि त मानी बानी किथे पचाईंदा आहिनि इहा वॾी पॉइंट इहा आहे न साईं सो इहो जेको सामान लहे थो माना मानी वग़ैरह सेटअप जेको आहे न साईं कंदा पोइ ॾिसो था हाणे तव्हांखे ॾेखारींदा त मानी किथे पचाईंदा आहिनि डेज़र्ट में ख़ासि करे इहा हिकिड़ी वॾी पॉइंट आहे सो हे ॾिसो था हिते मानी हिते पचाईंदा आहिनि न सो उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं मानी कीअं पचबी आहे हा न साईं अंदरि बिल्कुलु ॾेखारींदो दोस्तनि खां हे सामान लहे थो पियो असां ट्रैक्टर ट्राली ते आयासीं असां वटि न वीगो हुयो न को डालो न का पिराडो न शायदि पिराडा वीगा हिते फासी वञनि सो हिन जे करे ट्रैक्टर ट्राली जेको असांखे हिते पुॼायो ऐं हिते मानी जो पचण जो सेटअप आहे हे राहे जो सेटअप अथव इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां सो ईअं बि तव्हां ॾिसो था डेज़र्ट जो इलाइक़ो थर वारो इलाइक़ो पोइ नंढड़ा ओ इहे साम्हूं वञनि था हेठि ॾिसो इंजॉय इहे जेकी पचण जाइ हिते मानी वग़ैरह पचाईंदा आहिनि हे सामान लही आयो आहे हिते मानी पचण जो सेटअप इहे त हाल तव्हांखे सभु सेटअप ॾेखारियूं न साईं हा साईं वाह वाह ऐं हे ॾिसो था राहिश जगह बहितरीन ऐं हेॾा हे साईं वारा वेठा आहिनि टिकटॉक में बिज़ी मसरूफ़ टिकटॉक ठाहिनि था हे डेज़र्ट अलहमदुल्ला माशाल्लाह ज़िंदाबाद ये सॼो डेज़र्ट जो इलाइक़ो आहे खैंजू खां 8 किलोमीटर परे ऐं तव्हां ॾिसो था दोस्तो अलहमदुल्ला असां हाणे रिलियूं बाक़ाइदा सिंध जी सूं विछाई आहे हिते वेठा आहियूं त्या साईं मुर्शिद साईं बि वेठा आहिनि सैयद अली मोहन शाह बुखारी साहिबु ऐं अते वारा ॿिया फुकरा सभु ऐं गुलाब पोज़दार बि ऐं साईं उहो इहो साम्हूं जेको इहे बीठा अथव इहे लंगर पाणी जो इंतज़ाम करनि था पोयूं असांजो जेको आहे पिराडो ट्रैक्टर बीठो आहे उथी करे तव्हांखे थोरो मज़ेदार बि करायां हाणे इन में मानी तयारु थिए थो हो असांजो पिराडो हाणे तव्हांखे दीदार करायूं मानी कीअं तयारु थींदी आहे उहो बि थार वारे इलाइक़े में उहो तव्हांखे ॾेखारियूं था ॾिसी सघो था माशाल्लाह ऐं हे साम्हूं साईं वारा वेठा आहिनि बीठा आहिनि साईं ॿिया ख़ैर ख़ुशि ठीकु ठाक अलहमदुल्ला साईं दोस्त अखियुनि त बाबा साईं हे साईं देखो लंगर पचाइण जी जाइ आहे सुभान अल्लाह ज़िंदाबाद नंगर साईं डेज़र्ट में थर वारे इलाइक़े में ईअं बि पचाइबो अथव जेको तव्हां ॾिसो था हाणे हा साईं ईअं बि आहे माशाल्लाह
सब हुननि जी महिरबानी साईं। साईं गैस ना हलियो जा? अच्छा। ऐं साईं ये खुंबियूं बि अथव हिते ॾिसी सघो था। हे ॾिसो हे साईं खुंबियूं चइबियूं आहिनि। खुंबियूं आहिनि कहिड़ियूं आहिनि? कहिड़ी भला आहे? खुंब। अच्छा सही। अच्छा सही सही। ज़िंदाबाद साईं। ऐं इन व्लॉग में ॿुधाईंदो हलां हे असांखे गिफ्ट जेको आहे मिलियल लुंड साहिब जे तरफ़ों उन्हनि जूं मोहबतूं उहे पहिरियां ऑलरेडी असां पहिरियां आयल हुया। सो असांखे गिफ्ट मिलियो। उनखां पोइ असां इहो ई चयो त भई भाउ हाणे जो हाणे साईं वारनि जे लाइ बि तयारु करायूं। पाण बि खाईंदा सभु दोस्त संगत बि खाईंदा। सो सुभाणे असां निकिरंदा आहियूं। सुभाणे साईं हाणे ॻोल्हूं आप बि न खुंबिया। सुभाणे खुंबियूं ॻोल्हींदासीं ऐं लालण साईं ते बि हलंदासीं ओॾे। अच्छा उते बि खुंबियूं जाम थींदियूं इंशाल्लाह ताला। हे सॼो रेगिस्तान घुमंदासीं। हे साईं रेगिस्तान तव्हां ॾिसो था हिते टे छोकिरा हिकिड़े हिकिड़े असां बि तक़रीबन घटि में घटि 20-25 ॼणा आया आहियूं असां पंहिंजे पिराडो ट्रैक्टर ते ना साईं? हाँ साईं 25 ॼणा तक़रीबन 25 ॼणा। नंढा वॾा पोड़े पके सॼे पिछे ना साईं? सभु आया आहिनि साईं बसि मज़ो वठण। माशाल्लाह साईं। हा बिल्कुलु। हे ॾिसो था साईं माशाल्लाह ईअं बि हूंदो अथव। इहे मॉल अथव हिकिड़ो थर वारो मॉल जेको तव्हांखे ॾेखारियूं था अलहमदुल्ला। ऐं साईं काॾे वियो आहे साईं? सदाम हुसैन शाह बुखारी साहिबु दरबार ते साईं वियो आहे सदाम हुसैन शाह बुखारी साहिबु। ऐं हीअ मज़ा आहिनि डेज़र्ट जा ॾिसी सघो था तव्हां। व्लॉग खे आख़िर ताईं ॾिसजो ऐं सलाम सिंध पेज खे फॉलो ऐं तारिक ख़ान गुलज़ार ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। राति हिते गुज़ारींदासीं उनखां पोइ वरी साॻी असां सफ़र वापसी। ऐं जॾहिं सुबुह थी ऐं वरी असां उथियासीं साॻी वारी जे दड़नि में असां राति इन हिते सुता पियासीं। साईं अलीमोहन शाह बि साईं सदाम शाह ऐं सॼी फुकरा। उनखां पोइ वरी गुलाब भाई। सुबुह असां जॾहिं उथियासीं साॻी वारियुनि जा दड़ा ऐं साॻी असां ऐं हीअ ट्रैक्टर ऐं हीअ फुकरा अलहमदुल्ला। ऐं जॾहिं साईं अलीमोहन शाह हाणे ॿाहिरि निकिरे थो गुरफे मां। साईं अस्सलाम वालेकुम। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग टू तारिक भाई। कीअं आहियो? अलहमदुल्ला ठीक ठाक। छा महसूस कयो था? राति निंडड़ी आई? राति साईं वाह वॾी ज़बरदस्त मौसमी है। सर्दी लगी पई गर्मियुनि में सर्दी लगी पई। मुंहिंजे बालिक जा मज़ेदार रंगीन ॿियो हिते वारी असीं जंहिंमें बरसाति खां पोइ जेकी हवा घुले थी पई न सही कमाल आहे। चवनि था ॾिसी था सघो असांजी शक्ल तव्हांखे ॿुधाए थी। बिल्कुलु तमामु माशाल्लाह मज़ो आयो। सुबुह निंड कई सही। सो हाणे सवेरे उथिया आहियूं। फ़कीर बुकवार को दरगाह जो चकर ॾे त साईं नूरपीर जन जे मज़ार ते वञनि था ज़ियारत लाइ। बिल्कुलु। सो उन खां बाद में चांहि जो वक़्तु थींदो पोइ असांजे टारगेट सां आया आहियूं। इंशाल्लाह वो टारगेट शुरू कंदासीं। सो उहो टारगेट बि तव्हांखे ॾेखारींदासीं। टारगेट खां पहिरीं ॻाल्हि आहे ईअं दोस्तो त असांजे मोबाइल जी जेकी चार्जर आहे उहा हाणे ट्रैक्टर ते कंदासीं। कोशिशि कंदासीं। बाक़ी इहा चार्जर थियणु हिन वारनि जे दड़नि में आहे मुश्किल। ऐं कोशिशि इहा ई कंदासीं त चार्जर मोबाइल करे सघूं। ऐं हो साम्हूं जेको आहे दरगाह आहे सुबुह जो टाइम आहे हो साम्हूं खुंबियुनि जे पोयां निकिता आहिनि माण्हू। हाणे सुबुह सां उहे वञनि था पिया। असांखे पहिरियों 2 बोट सां खुंबियुनि जे पोयां असां बि राति बाक़ाइदा ईअं ॾींहं जो अॼु खुंबियूं ॻोल्हींदासीं ऐं साईं। सो इंशाल्लाह ताला अॻियो स्टेप तव्हांखे ॾेखारियूं था। हाणे फुकरा जी तरफ़ां चांहि बि तयारु कई वेंदी लंगर। सो उहो बि पीअंदासीं चांहि इंशाल्लाह। वरी मिलूं था। वञिजो केॾांहुं बि न व्लॉग खे आख़िर ताईं ॾिसिजो। हे असांजो ट्रैक्टर जे हिते असां सफ़र करे पहुता आहियूं ऐं सफ़ा मिटी थी वई ट्रैक्टर सॼी। ऐं कुझु माण्हू फुकरा हिन जे हेठां बि सुता कुझु मथे छो जो बरसाति जे करे। ऐं इन खां अलावा असां जिते सुतासीं उहो हिते हेॾे अंधेरो लॻो पियो आहे संगत। सो सुबुह जो टाइम आहे ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं। ॾिसो था तव्हां बि। ऐं सुबुह सां जेकी बहितरीनु जेकी चांहि जो देगिड़ो चढ़ंदो उहो हिते ई चढ़ंदो। बहितरीनु साईं ज़िंदाबाद। ॾिसी सघो था हेॾे सिर्फ़ु तव्हांखे वारी वारी नज़र ईंदो। सो दोस्तो ही ॾिसो था रेगिस्तानी इलाइक़ो। सुबुह जो टाइम असां राति रहियल हुआसीं ऐं हीउ ख़ूबसूरत गोपो तव्हांखे नज़र अचे थो। वाह वेरी ब्यूटीफुल। सो अलहमदुल्ला। ऐं अगरि जे मौसम जी ॻाल्हि कयूं तमामु बहितरीनु आहे। साईं अलीमोहन शाह बि वञे थो साम्हूं। साईं बाय बाय। हा
सो ही तमाम बेहतरीन गोपो ठहियल आहे हिते ॾिसी सघो था नूर पीर ते ऐं इन खां अलावा हो नंगर जाइ ठाहे सघो था नंगर भी अंदरियां अगर तव्हांखे ॾेखारियां मां हे ॾिसी सघो था वाह वेरी ब्यूटीफुल ज़बरदस्त तमाम बेहतरीन डिज़ाइन थियल आहे गोपो अगर जे ॾिसजे त माशाल्लाह ऐं ये बरसात हाणे अचण वारी आहे बरसात साम्हूं हे ॾिसो था काराण तव्हांखे नज़र अचे थी पई साईं लिमो छा बीठा आहिनि ये साईं ख़ूबसूरत गोपो अल्हम्दुलिल्लाह ऐं बरसाती मौसम में असां गॾु आहियूं तव्हां सां थर वारे इलाइक़े में तव्हां घुमायूं था पिया सॼो थर त तव्हांखे पसंदि ईंदो अगरि जे पसंदि अचे बि तारीख़ गुज़ार ऑफिशियल पेज आहे ऐं असांजो यूट्यूब चैनल आहे ऐं असांजो सुलाम सिंध फेसबुक पेज आहे इन्हनि खे फॉलो कयो सब्सक्राइब कयो असांखे तारीख़ गुज़ार ऑफिशियल यूट्यूब चैनल खे ऐं हे माशाल्लाह अॻिना व्लॉग ॾिसजो वञिजो केॾा बि न तो जी दोस्तो हाणे जेको आहे बारिश बि हले थी पई ऐं हिन वक़्तु असांजी तयारी लॻी पई आहे वापसी ते ऐं सभु संगत तयारु आहे ऐं ट्रैक्टर बि असांजो तयारु आहे सो हाणे असां वापसि थींदासीं ऐं तमामु ॾाढो मज़ो आयो राति असां हिते वियासीं बारिश जेको आहे हिन वक़्तु हले पई हिते कणकण कॾहिं तेज़ कॾहिं आस्ते कॾहिं कीअं सो हाणे असां वापसि वेंदासीं साईं तव्हां छा सम्झो था छा चयो जेको आहे चवंदो मौसम कीअं लॻो राति तव्हां रहिया वे वरी ॾींहं जो वरी खुंबियूं ॻोल्हण हलियासीं पाण छा चवंदो माशाल्लाह यार रात भी तमाम प्यारी मौसम हुई सो सर्दी भी महसूस थे पई सही ऐं सर्दी हुई भी सही सिर्फ महसूस न थी छो जो अंदर सुम्हियासीं झुपड़ियुनि में ऐं सां गॾु सवड़ भी इस्तेमालु कईसीं मीन्स सर्दी हुई सही ऐं माशाल्लाह रात तमाम प्यारी गुज़री तमाम सुठो सफ़र गुज़रियो ऐं ॾींहं जो हलियासीं खुंबियुनि लाइ सही सो खुंबी भी जंहिं टारगेट लाइ आयासीं उहो खुंबी भी लधियूं सही सो हाणे भी माशाल्लाह बरसाति थिए पई वापसी जी तयारी ऐं मौसम भी माशाल्लाह ज़बरदस्त लॻी पई आहे गजगोड़ ऐं खिलण सां गॾु वॾी ज़बरदस्त मौसम आहे सो तव्हां भी इंजॉय कयो ऐं दोस्तनि खे बि चवंदासीं हीअ वीडियो फुल ॾिसनि ऐं उहे बि इंजॉय करनि ऐं वीडियो खे शेयर लाइक सब्सक्राइब वीडियो खे शेयर भी कयो ऐं सब्सक्राइब लाज़मी कयो ऐं सलाम सिंध ते तारा भी ॾियनि स्टार वीडियो जे वणेव वणे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं राति कीअं महसूस कयो जेको आहे न मौसम खे इंजॉय छा चवंदो माशाल्लाह राति जेकी मौसम हुई हिते नूरपीर रेगिस्तान इलाइक़े में असां रहियासीं माशाल्लाह तमामु ख़ुशगवार मौसम हुयो ऐं उन मौसम खे असीं इंजॉय कयोसीं दुआ घुरीसीं साईं जी दरबार ते उन खां बाद सॼो अॼु ॾींहं जो माशाल्लाह इंजॉय कयोसीं खुंबियूं पटे आयासीं ऐं रेगिस्तान जो माहौल जो मज़ो वरितोसीं माण्हू मिलिया ॻवियूं ॾिठियूंसीं उठ ॾिठासीं उन खां बाद नमूने नमूने जी शयूं ॾिठियूंसीं वॾो तमामु मज़ो आयो ऐं माशाल्लाह तव्हां बि हाणे असांजी पंहिंजी वापसी आहे ऐं असीं जेके बि आहियूं सभिनी जी वापसी आहे फुकरा सां गॾु मां साईं सदाम हुसैन जा तव्हां सभिनी जो प्यारो दोस्त वॾी महिरबानी साईं सो हाणे असांजी वापसी आहे ऐं हे जेको खेमो अथव गुरफो चओ इन खे खेमो चओ इन में असां जेको आहे मानी तयारु कईसीं ऐं हिन खां अलावा हिन ट्रैक्टर ते असां आयासीं ऐं हिन खां अलावा अगरि जे ॻाल्हि कयूं त असांजी राय जेकी थी हिन गुरफे में थी इहो गुरफो अथव साम्हूं गुरफो चओ या लांडी चओ या लांड चओ जेकी शइ चओ उहो साम्हूं जेको आहे दरगाह आहे ऐं हिन खां अलावा हाणे जेकी असांजी तयारी आहे ऐं गुरफे तव्हांखे अंदरि दीदार करायां थो ऐं खुंबियुनि जो बि दीदार करायां थो जेके खुंबियूं कुझु असां पाण ॻोल्हियूं कुझु फुकरा साईं जे लाइ बसि पोइ मिड़ी कोशिशि करे भाॼी जेको आहे निकिती पर कोशिशि मसे छा आहे त माना हिते जेके मोटरसाइकिल ते अची उहे खुंबियूं पटे था वञनि पहिरियों सो असां बि आयासीं ईअं मतिलबु कोशिशि करे ॾिसूं पोइ असांखे मिड़ी कुझु न कुझु मिलिया उहो बि तव्हांखे दीदार करायूं था पर पहिरियों हलूं था गुरफ़ तव्हांखे दीदार करायूं जेके असां राति रहियल हुआसीं बरसातां बि हुयूं पर ख़ैर इंजॉयमेंट थी वई हे ॾिसी सघो था तव्हां हे साईं गुरफ़ो जिते राति रहियल हुआसीं हे ॾिसी सघो था ऐं हिते असां राति रहियल हुआसीं हे साईं खुंबियूं हे ॾिसो वाह हे साईं खुंबियूं ऐं हिते असांजी राति रहिश हुई हे सामान हे चांवर ठाहियासीं हेॾां होॾां इंजॉयमेंट थी सो हाणे असांजी तयारी आहे वापसी ये मौसम ॿाहिरि तमामु बहितरीनु मौसम ऐं हाणे असां वापसि जेको आहे वेंदासीं तमामु बहितरीनु इंजॉयमेंट कईसीं अलहमदिल्ला ॾाढो मज़ो आयो ऐं वापसी हाणे मौसम तव्हांखे नज़र अचे थो कारा बादल बि नज़रनि था कारा कारा सो अलहमदिल्ला ॾाढो ख़ूब इंजॉय कयोसीं साईं जो दरगाह हो साम्हूं आहे दोस्तो हाणे जॾहिं वरी ट्रैक्टर ट्राली ते चढ़ंदासीं उहो बि तव्हांखे दीदार कराईंदासीं सभु शयूं ठीकु आहे न
उनखां पोइ वरी इजाज़त वठंदासीं। इजाज़त अॻे हली करे वठंदासीं, पर खिवण जेको साम्हूं हले थो, ॾाढी बरसाति शायदि हले थी पई, उहो हेॾा साम्हूं लॻे थो खिवण ते तमामु घणी खिवण हले थी। ऐं मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, उहो जेको साम्हूं तव्हांखे नज़र अचे थो, हिते राति असांखे इंडिया ऐं पाकिस्तान जे जेके न लाइटां आहिनि, जेको बॉर्डर चऊं पाण, उहे बि असांखे नज़र आया। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो असां बॉर्डर जे तक़रीबन नज़दीक आहियूं, इंडिया ऐं पाकिस्तान। सो पाड़े वारो मुल्क आहे असांजो, अलाह उन खे बि हयाती ॾे, असांजो मुल्क बि ख़ुशहाल आहे। ना साईं, फोटू तव्हां भली साईं कढियो, हे इंजॉयमेंट में लॻा पिया। टिकटॉक विकटॉक ठाहियो साईं? टिकटॉक व्लॉग ठातो आहे मज़ेदार। अच्छा, तव्हां साईं चैनल जो नालो छा आहे? असांजे चैनल जो नालो आहे सैयद अली मोहम्मद ऑफिशियल। सैयद अली मोहम्मद ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, ऐं टेक्निकल गुलाब खे बि सब्सक्राइब लाइक कयो। वधि खां वधि साईंरनि खे सपोर्ट कयो ऐं वधि खां वधि हिन वीडियो खे शेयर कयो। लखनि में इहे जेको आहे वीडियो वञे, लखनि में। ऐं तव्हां बि अचो, घोटकी खां तक़रीबन 170 किलोमीटर परे जेको इलाइक़ो आहे, ऐं खेंजू खां 10 किलोमीटर थींदो तक़रीबन। ऐं रेणीअ रोड जेको घोटकी में अचे थो इहो एरिया, घोटकी में डिस्ट्रिक्ट में अचे थो। तमामु सुठो हिकिड़ो एरिया आहे। थर पार्कर वारो साॻियो ई माना मंज़र हिते नज़र अचनि था। ना साईं? बिल्कुलु साईं। हा, तव्हां बि अचो, मज़ा वठो, ऐं असां बि इंजॉयमेंट कई आहे। बारिश में ख़ासि करे हिते मज़ो हूंदो आहे। सो हाणे पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार खे अञा इजाज़त, तारिक बोज़ार तव्हां कोन वठंदो, वञो केॾांहुं बि न। अञा ट्राली ते चढ़ंदासीं, वेंदासीं, पोइ इजाज़त मां वठंदुमि। सो वञो केॾांहुं बि न। सो दोस्तो, हाणे जेको आहे न, असां वापसि वञी रहिया आहियूं नूरपीर खां थींदे थींदे पंहिंजे वतन तरफ़ वापसी आहे, जेको पंहिंजो शहर आहे जितां असां आया हुआसीं। सो जेके दोस्त अगरि नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। सलाम सिंध पेज खे फॉलो कयो, वधि खां वधि लाइक ऐं सब्सक्राइब कयो। सो हाणे असांजी वापसी आहे। हाणे दोस्त पोयों ईंदा, असां अॻियां वञूं था पिया। सो इंशाअल्लाह ताला दोस्त अचनि। ट्रैक्टर आहे असांजो, जेको असां आया आहियूं ट्रैक्टर ते। पंहिंजो जेको छा आहे त पाणी हुयो, हे साम्हूं जेको आहे न, हे रस्तो सॼो पाणी पाणी लॻो पियो आहे। पोइ असां पंहिंजे हिसाब सां वरी जेको आहे न आया आहियूं ट्रैक्टर ते। सो ट्रैक्टर खां ईंदे ईंदे पंहिंजो हाणे वापसी आहे। सो संगत पोइ न ईंदी, पोइ इंशाअल्लाह ताला वरी अॻियां वेंदासीं। तव्हां बि असां सां जुड़िया रहो, वञो केॾांहुं बि न। ऐं ट्रैक्टर ते जेके वेठल वापसि वारा आहियूं, उहे बि तव्हांखे दीदार करायूं था। साईं यार हाणे अची रहिया आहिनि, ख़ैर सां ॾिसी सघो था तव्हां। ॿिया बि हिते सिया ईंदा आहिनि घुमण जे लाइ, काफ़ी हिते मज़ो अची वठंदा आहिनि। सो असां बि आयासीं ऐं असां राति रहियासीं हिते। उनखां पोइ वरी हाणे असांजी वापसी आहे, वापसि वेंदासीं इंशाअल्लाह। ॾिसो था, ख़ूबसूरत मौसम आहे, बहितरीनु, गुड लक। अचनि वरी तव्हांखे दीदार करायूं था। सो दोस्तो, हाणे असां वापसि वञी रहिया आहियूं। सफ़र जारी आहे, सारी आहे। असांजो हे सॼी फ़ुकरा गॾु साईं वारा ट्रू पटींदा पिया आहिनि साम्हूं। अल्हम्दुलिल्लाह, साईं फ़कीर मसू फ़कीर बि असां गॾु आहे। साईं तव्हांजो पूरो नालो छा आहे? मसू फ़कीर बस। अच्छा, मोहम्मद मसू नालो आहे। सही। हा, वरी फ़ुकरा अनवर साईं जी। सही, मसू नालो। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु साईं, तमामु बहितरीनु। असां वापसि वञी रहिया आहियूं साईं। अधु पहुता आहियूं, हाणे अचनि था ट्रू पटी करे अचनि था साईं क़िबले वारा। ऐं सफ़र जारी ऐं सारी आहे। ॾिसो था, मौसम तमामु बहितरीनु लॻो पियो आहे, तमामु बहितरीनु मौसम आहे। साईं मसू फ़कीर बि असां गॾु आहिनि। साईं जी वॾी महिरबानी साईं। तमामु बहितरीनु इंजॉयमेंट कंदे कंदे ऐं सॼी फ़ुकरा सां गॾु बाक़ाइदगी सां। ॾिसो था, सॼी फ़ुकरा ट्राली ते अची वई आहे। माशाल्लाह साईं। हा, असांजी वॾी गाॾी पहुची वई आहे। हा सही आहे, न असांजे लाइ पिराडो आहे। माशाल्लाह दोस्तो, माशाल्लाह दोस्तो, असां इंजॉय करे हाणे वापसी वञूं था पिया। ऐं माशाल्लाह रस्ते जा मंज़र आहिनि, ख़ुदा जी कुदरत आहे, उनखे केरु रोके सघे थो। माशाल्लाह उनजी कुदरत जा ट्रू पटे आया साईं? हा साईं, ट्रू पटे आयासीं। ट्रूअनि जे करे ट्रैक्टर ट्राली बीहारे करे ट्रू पटे आयासीं। माशाल्लाह तमामु बहितरीनु वल में ख़ूबसूरत नज़ारो हुयो। वाह वाह, माशाल्लाह मज़ो वठी आयासीं हींअर। जिंदाबाद, नारा हैदरी, जिंदाबाद, जिंदाबाद। माशाल्लाह। तो ये साईं साम्हूं दरबार अचे नज़र अची रही आहे। अच्छा, ॾिसंदा आहियो या दरबार? ये ॾेखारींदा हाणे दरबार अचे थी। हा साईं। हा, तव्हांजी मर्ज़ी आहे, सफ़र अथव हेॾे वरी भलो आहे, भलो आहे भाई, हीअं वरी हीअं वञिणो, इहा तव्हांजी मर्ज़ी। सो दोस्तो, हाणे
जेको असां पहुची चुका आहियूं पंहिंजे मंज़िल ते ऐं अल्लाह अकबर ट्राली खां लहण चढ़ण जो मज़ो ई पंहिंजो आहे। तो असां पंहिंजे फुकरा सां गॾु अलहमदुल्ला साईं वारा गॾु हुआ सभु। सो हाणे अॻियां हलंदासीं। साईं जो हे जेको ठहियल आहे हिते मैखानो साईं किबला पहुची आहियूं वाह ख़ैर सां मुबारकूं। ईअं त अॼु खां मोटी आया आहियूं न साईं। माशाल्लाह बाबा संगी संगत के असां इहो चवंदासीं त नूर पीर का मोटी आया आहियूं जी साईं सही सलामत। माशाल्लाह एॾी बरसात में एॾी मौसम रास्ता ख़राब हुया अलाए कीअं मुश्किल सां असां हिते पहुची विया आहियूं ऐं माशाल्लाह सुठो सफ़र गुज़रियो ट्रैक्टर ट्राली जो माशाल्लाह। ऐं माशाल्लाह अल्लाह साईं जी रहमत में मज़ो बि वरितोसीं साईं को दुआ बि पिनी आयासीं ऐं सॼी छोकिरा ख़ुशी सां सही सलामत पहुची वियासीं। नाराय हैदरी ओली हैदर करार साईं। ये ॾिसो त अलहमदुल्ला बहितरीन गुल ऐं साईं जो बैठक हिते ठहियल आहे ऐं हे साईं जो बैठक आहे ऐं असां हिन वक़्तु हिते पहुची चुका आहियूं। सो अॼु जो अगरि जे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो त असांखे जेको आहे ज़रूरु ॿुधायो कमेंट बॉक्स में। मिटी हुई तमामु घणी सो मिटी खे न ॾिसणो पवंदो आहे न साईं। साईं हेॾे अचो हेॾे अचो ॿुधायो थोरो मज़ो आयो। अच्छा जिंदाबाद बिल्कुलु साईं ऐं ॾिसो था माशाल्लाह। सो हाणे इजाज़त वठंदासीं इंशाअल्लाह ताला। अगरि ये व्लॉग तव्हांखे पसंदि आयो त असांजे पेज सलाम सिंध खे ज़रूरु फॉलो कयो। तारिक खान बोज़ार ऑफिशियल यूट्यूब चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं असांजो पेज आहे तारिक खान बोज़ार ऑफिशियल चैनल उनखे बि ज़रूरु लाइक सब्सक्राइब कजो। सो हाणे इजाज़त वठंदासीं। जाते फ़िर ताज़े ख़ैर हक़ मौजूद सदा मौजूद। अस्सलाम वालेकुम या अली मदद। सो दोस्तों ही ॾिसी रहिया आहियो सॼो डेज़र्ट जो इलाइक़ो फुल 4K रिज़ल्ट में असां बि तव्हां सां गॾु आहियूं। सॼो हे डेज़र्ट आहे डेज़र्ट ई डेज़र्ट नज़र अचे थो ऐं 4K ही रिज़ल्ट दोस्तों ऐं असां तव्हां सां गॾु। हे ॾिसो था मथे तव्हां मथे ॾिसो बाक़ाइदा सॼो डेज़र्ट वाह वेरी ब्यूटीफुल जिंदाबाद। ऐं हे साईं वारा बि बीठा आहिनि डेज़र्ट साईं। ओ तारिक भाई वाह वाह मज़ेदार। तव्हां ॾिसो था कुदरत आई निज़ाम हस्ती छा ॿुधायांव तव्हांखे। छा मालिक जे कहिड़े रंग खे ॾिसी कहिड़ो रंग ॾिसूं इंसान हमेशह ना शुक्र रहियो आहे। हेॾे त वाह वाह हाणे एतिरी रूह की रात जिते छा ॿुधायूं तारिक तव्हांखे ॾिसी कलाम यादि अचे थो। अॼु छा त गज़ब जा सिंगार कया अथई हथड़नि सां रेशमी खोले वार छॾिया अथई जिंदाबाद। रब पाक तुंहिंजे चेहरे में चांडाण रखी आहे कुदरत वारे न तो में कमी काई रखी आहे वरी वेस गुलाबी तारिक यार कया जिंदाबाद हथड़नि सां रेशमी खोले वार छॾिया अथई। वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह। सो दोस्तों हे डेज़र्ट जो सॼो इलाइक़ो ऐं असां तव्हां सां गॾो गॾु व्लॉग पूरो ॾिसिजो। तारिक खान बोज़ार ऑफिशियल यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो ऐं असांजो पेज आहे सलाम सिंध उनखे बि वञी फॉलो कयो ऐं तारिक खान बोज़ार ऑफिशियल जे नाले सां पेज आहे उन खे बि जेको आहे न लाइक ऐं फॉलो ज़रूरु करे छॾियो। सो अॻियां हलूं था। हे ॾिसो था सॼो डेज़र्ट ई डेज़र्ट आहे ऐं तव्हां असां सां गॾो गॾु रहिजो।